चंडो छोरो अॼु बि न आयो हले छा मां वारो बेरो हे असां बि जेको आहे अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू बीहूं था रोज़ ॿियो छोरो बीहां थो हिकिड़ो रखां थो वरी भॼी थो वञे अहिड़ो होटल अहिड़ा खाधा अहिड़ा पीता छॾे नौकर पोइ बि छॾे था वञनि यार वॾी ॻाल्हि आहे पघार हर ॾिसो रोज़ ॾियारी ॾियूं असां जेको आहे खाधो पीतो किथां ॾियूं ख़्यालु न यार एॾो कारोबार खोलियो आहे मां एॾो होटल हाई लेवल जो नौकरनि खे का परवाह न हाणे आयो आहे न को सफ़ाई आहे न ॻाल्हि न हे बेंचनि खे हथु न ॻाल्हि न पंधु बीहाए पाता आहियूं असां बि चंडरा चंडरा माण्हू हे काठियूं हिते पयूं आहिनि किरी बाहि ॿारण खां त उहे काठियूं बि नथो गिराए रखे कागज़ बाग़ज़ हुजे न माण्हू बाहि बाहि ॿारे त कुझु आहे वालेकुम सलाम साईं बचायूं त ॾे सुठियूं हा 2 मिंट ॿियो बि अचे थो ठाहे वटि वीआईपी 2 मिंट अदा आहे मुंहिंजो नौकर जो मोकारो आहे न हाणे मां सुबुह जो ईअं नथो सोचे त यार मालिक अचण वारो आहे त मां अॻु में अची करे बाहि ॿारियां को चांहि रखां को माण्हुनि खे विहायां को पाणी ॾियां तव्हां वियो भई छा मां हिते आहे त का शइ कान बाक़ी चांहि काथे आहे बाहि हलंदो ईअं ई न हाणे कमु हाणे शुरू थिया हाणे पुॻा मां हा न नौकर बि हलायो होटल छो भाउ अलाए काॾां आया निकिरी हाणे 2 लख मां ख़र्चु कयो हमरा अचो हिते कुंदन होटल खुलियो हा कुंदन 2 हे आहे न बाबा छो 2 लख रुपया ख़र्चु कयो मां हिन ते भला चाहिए बादशाह वे न तोखे बाबा तोखे पीआं थो न तूं बाटो ई ज़ाहिर कान्हे त चांहि वरी काॾां अला मालिक गॾायां थो न तव्हां छो भला सभु धोड़ करिया वे अदा हेॾे बाहि ॿारियां थो न मां आयो माचिस अलाए यार हाणे ॾिसो नौकर जो मोकारो हुजे हा हिते त इहो हमरा वे आहे न 2 मिंट चंडरा मज़दूर आहिनि न काठी आहे न बाहि आहे न ॻाल्हि आहे न पंधु आहे काठियूं मथे हुयूं सही कल्ह बि उहे काॾे कई चंडरे अई भाउ न वञ काठी का हिक बि न छॾी अथई अलाए घर खणी वियो हले छा भाॻो कर बाबा अदा वे न चां तोखे छा हाल आहे साईं कुझु आहे राजा तूं कंहिं महिल आहे मां इहो हाणे सुबुह लथो आहियां असुल कोच खां हा ख़बर थी पाणे कराची अच्छा अच्छा मां ॻोल्हियो तोखे ॾाढो हिन चयो केॾी महिल हुते होटल खोलियो आहे तूं फोन ते ड्राणा हाणे पियो केॾी महिल साईं फलाणो होटल फलाणियूं कुर्सियूं फलाणो हर शइ हिते त का शइ नज़र नथी अचे न बैंचा न कुर्सियूं न बाटा असल में छा आहे तोखे जीअं मां 2 लख वठी आयुमि न तोखां मां ज़बान कई त बाबा वञी करे मां कारोबार खोलींदुमि कमाई में अधु हा कमाई में अधु हिते आयुमि त मूंखे वरी माण्हुनि सलाह ॾिनी यार हाणे ॿिए धंधनि में मज़ो न आहे हा पोइ बि होटल जेको आहे न भली शइ आहे चांहि माना हर मौसम में हलंदी आहे सियारो हुजे ऊन्हारो हुजे चांहि हलंदी आहे उहो तूं मूंखे ॿुधायो त होटल खोलियो आहे खोलियो आहे त मां बसि सोचियुमि त बाबा यार हे होटल बसि हिते हिन जाइ ते बसि छपरो बि आयुमि चुल्हा वग़ैरह आहे बेचा वेचा ॾिस ठारायामि हे बैंचा ठाराई थी हा न हा हे सिरनि जो साइज़ ठहियलु आहे न भाई छा मोकारो थी 2 लख विया बसि हीअं 2 लख में छा आहे हाणे छा 2 लख छा आहे छा आहे बादशाह छपरो पतल हई अथई मथां हेॾो हे पुराणियूं सिरां हयूं अथई हे उहो ई भॻो पियो आहे राजा हाणे कहिड़े जहान में रहे थो 50,000 छड़ो हिन मथे छपरे खाधो आहे हिन छंबरे ते 50,000 ख़र्च कयो अथई अदा हाणे ॻाल्हि ॿुध न हाणे मां हिन जाइ ते खोलियुमि हे छपरो हिन करे ठातुमि अगरि वॾो होटल ठाहियां त माण्हू अचंदा मां चयुमि जीअं हल्को हुजे जीअं माण्हू न अचनि रश न थिए बाबा माण्हू पुॼी न सघंदो न हाणे माण्हू जो न अचनि त मोकारो कयां बाक़ी होटल हलंदो कीअं कमाईंदे कीअं न न माना तरह तरह अचनि न जेके पीआए सघूं खाराए सघूं न रोज़ी शइ न माना हूअं घणा अचनि हिते पचरी करनि रोज़ पाण में विड़नि असांजो होटल बंदि कराइनि पोइ होटल जो मक़सदु छा आहे माण्हू घणा ईंदा त कमाई थींदी न बाबा हाणे 50,000 हिन ते ख़र्चो आयो थी ऐं 50,000 जेको आहे हिन चुल्हे ते अच्छा 20 हिन धिकी ते ऐं अलाह तो हिन खे बेचनि जो ॿुधायोमांइ न ॿुधायोमांइ न 80,000 हिन 80,000 पंहिंजे मेकअप ते घणो ख़र्चो आयो थी अदा हिन में ट्राली मिटी जी पई आहे अदा छो भला मेकअप मां छो कंदुमि ग़रीब माण्हू मां हाणे कीअं होटल हलायां त वरी मेकअप कंदुमि हिकु दफ़ो नौकर न आयो आहे मां बि आयो आहे हाणे नौकर बि बीहारिया छा 12,000 उन खे ॾियां थो 50 2 लख छा आहे तओ मुंहिंजे मुंहं ते मली 12,000 ॾियांसि थो महीनो पघार 12,000 ॾे थो उनखे बाक़ी 2 किलो खीर कीअं थो खपे भला सॼो ॾींहुं बीहे थो छोरो त 2 किलो खपे थो घणो 2 किलो सॼो ॾींहुं छोरो हिते हलाए थो सुबुह खां वठी शाम ताईं बाबा 2 किलो खीर थो खपे छा मज़ाक आहे छा भला उन में आनो खंडु पए आनो पती पए सॼे ॾींहं में आनो खंडु आनो पती पंहिंजो 2 किलो खीर एतिरो बि लानत पिया बाक़ी छा कमाईंदासीं हाणे न मूंखे 2 लख ॾे बाबा ॻाल्हि आहे साईं सिधी बसि हे होटल खोलियो त साईं मोर जे मां ॿाहिरों पर्चा हणाया त मां ॿाहिरों बैनर हणाया त मां तूं चओ हेॾो वॾो फोटू हाणे असांजो फोटू हाणे हिन जे हालत यार कोई न आहे हेड़ो होटल तोखे ठुल में नज़र आयो किथे नहीं तो न हूं तो हे त तू मने हस्कारी डंडरशी कई आहे मने छाजी ॾियां 2 लख रुपया ख़र्च कयो मां कारोबार शुरू कयो हाणे न पहिरियों जेको हिन त 20,000 बि ख़र्च न आहे 2 लख तू ख़र्च कयो लख मां पंहिंजो बि विधो आहे घणो ईअं न कर 3 लख हा 50 ॾे तो भले आए अरे 50 हिसो वारो तूं मतलब भाई वारा 50 ॾे न मूंखे ॿियो वञा मां ख़र्च कयो मूंखे ॾिना घणा थी जो भाई वारी रखी मारे छॾी यार जॾहिं तुंहिंजा 2 लख पूरा थी विया अञा मां लख पंहिंजे घर विधो आहे त 50,000 ॾे न बाक़ी हे कीअं हलंदो होटल महीनो थियो होटल हले तो तू रुपयो ई न ॾिनो आहे हिते कहिड़ा कहिड़ा माण्हू ईंदा आहिनि तोखे ख़बर आहे चांहि पीअण मानी करणु ख़ुदा जी कसम आहे हिते ॾिठा बि न आहिनि ज़िंदगी में उहो ॾिठा बि नथी माना हिते हिकु बि न आयो अच्छा हाणे किरो त न कर वञ त मुंहिंजो धंधो हले मां तोखे 2 लख रुपया इहे
रोए तो 2 लख रुपया जरी मां कमाए में ॾींदोमांइ मां हलनि त ॾे न होटल खे न बाबा मांखे त 2 लख ॾे उहे माण्हू अचनि ई नथा जेके तूं सुञाणे ई नथो हिते को हिकु ताईं माण्हू ई न आयो आहे जरी धंधो हलंदो मां कमाईंदुमि त ॾींदोमांइ 2 लख मां करण ॾींदुमि 2 किलो जेको खीरा पर पाण चांहि था पी वञो पाण चाहे त पी वञो लाज़मी बादशाह मांखे पैसा ॾे न त मां न अहिड़ो बेतबार हो त न ॾियां उन महिल न त हाणे धंधो होटल खोलियो थी जाए धंधो शुरू कयो आहे त हाणे किरत शुरू हे कयो धंधो थी ईअं हलंदो बादशाह हिते पैसा ॾे अरे बाबा टोपी ले लारे बेइज्जती न कर यार भला माण्हू दुनिया न, ॾिसे हिते थी पैसा ॾे। न 2 लख रुपया ॾिना थी मिल्कियत ॾिनी थी छा हथ हेठि न 2 लख रुपया में अहिड़ो होटल हलंदो न मां पुलिस खे ॾींदुमि न असांखे टोपी लाथो थी बेइज्जत लखनि जे लख बेइज्जती कई असांजी 2 लख रुपया तोखे मां ॾियां बाबा, पैसा ॾे, बसि सर ॻाल्हि। कया माण्हू खे करायां टुरड़ो वरी मांखे ख़बर आहे टुरड़ कराईंदे अरे बाबा अरे छॾ अरे धक्कू न हण अरे बाबा ॾे पैसा ॾे। अरे हेॾे चो होटल वारा दुकान वारो हेॾे चो मूंखे कुटे थो काको वाला केरु कुटे थो मूंखे मां हाणे ॿधाई अरे हेॾे चो काका होटल वारो मां लेन वारो तव्हांजो साथी चो हेॾे चो अचो हे मूंखे मारे थो छा मसलो आहे 2 लख रुपया हिन ते ख़र्च हे मुंहिंजे लेन वारा होटल सभु सख़्ती आहिनि हिते मुंहिंजा वरी टोटो थो खणे पियो छा मां वटि सिरा कोन्हनि छा हे मां होटल ते ख़र्च ईअं कयो आहे सिरा घुराई वञी छॾो मां हिते चुल्हनि में सिरा भितियुनि में सिरा सीटनि ते सिरा छॾो सिरा बादशाह चङो मुंहिंजे हमरा आयो न अची हमरा त मां हिनखे हिते मथे अलाए घर खणी वियो वीचारे भागो अधा वे वीर घणो 2 किलो अधा किलो 2 लख माना 2 लख ॾे थो छोरे खे हा 12,000 महीनो खीर घणा मण हले थो हिते 2 किलो हा 2 किलो त छोरो सॼो ॾींहुं पीए थो हलाए थो उन में आनो पती आनो खंड पए थी भला छा ईअं आनो पति दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।